अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बरकत पंहिंजे प्यारे कलाम खबरदार बेज़िक्रिल्लाह अल्लाह जे ज़िक्र सां इंसानन जे दिल के सुकून मिलंदो आहे। सुकून अज जन मानन वट घोड़ा हुया अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हन के जीपूं ॾिनियूं आहिनि। जन मानन वट नांग हुया अल्लाह जे मेहरबानी सां उन्हन के ॿ टेकर मिली विया आहिनि। जन मानन वट रहण जे लाइ छपरियो हुयो अज उन्हन जे माल बधण जे लाइ भी पकन सिरन जा भाड़ा ठहियल आहिनि। जन मानन वट पाइण जे लाइ गोड या चोलो पूरो कोन हूंदो हो उन्हन जा 20 जोड़ा कपड़न जा मौजूद आहिनि। 5 7 जोड़ा चंपलन जा मौजूद आहिनि। जो सब कुछ मिली वियो आहे। जे नथो मिले त सुकून नथो मिले। हर माण्हू 100 एकड़ वारो भी शिकायत करे थो यार सुकून कोने। 50 एकड़ वारो भी चवे थो सुकून कोने। जंहिंजी लखे रुपया महीने जी आमदनी आहे उहो भी चवंदो आहे सुकून कोने। माण्हू उन सुकून खे गोरिन में तलाश कनि था, दवाइन में तलाश कनि था, डॉक्टरनि वटि तलाश कनि था। पर अल्लाह ताला जल्ल जलालहू क़ुरान पाक में फरमाईंदो आहे अला बेज़िक्रिल्लाह खबरदार ओ सुकून के बी जाए ते बोलण वाला पैसा पंहिंजा ज़्यान न कर, वक्त पंहिंजो ज़्यान न कर। जेकॾहिं तोखे क़ल्बी सुकून खपे थो अल्लाह जो ज़िक्र कर। पोइ 100 एकड़ वारे खे अहिड़ो सुकून न हूंदो जहिड़ो सुकून तोखे हूंदो।